कामरेड करीम लिगारी जी लिखली तहरीर तुंहिंजी ईद तुंहिंजी बेवसी तुंहिंजो तमाशो हिकिड़ी ईद जी शाम मूंखां कंहिं नंढड़े वजूद उहो मासूम सवाल पुछो हो, मामा माण्हू छो मरी वेंदा आहिनि। मूंखे ख़बर हुई हू यतीम आहे, मुंहिंजा सवाल बि यतीम आहिनि। मूं हुनजे नंढड़े हथनि ते चुमी अर्पींदे चयो, न माण्हू असां खां लिकी वेंदा आहिनि, पोइ तारनि ते हलिया वेंदा आहिनि। हिकु लुढ़क मुंहिंजी अखियुनि में तरी पियो। वरी हुन उदास लहजे में चयो, मामा पोइ उहे ईद किथे कंदा आहिनि। मूंखे गुलज़ार जो उहो नगमो ईअं लॻो ॼण मूं ई कंहिं जन्म में लिखियो हुजे, तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी, हैरान हूँ मैं तेरी मासूम सवालों से परेशान हूँ मैं। उहे सवाल ॿार ईद जे ज़रूरतनि लाइ कंदा आहिनि, पर मूं जहिड़नि मुस्लिमीन खे कहिड़ी ख़बर त नंढड़नि इंसाननि जे उदास अंदर में रहंदड़ ख़ुदा हुन भेरे ॾाढो उदास आहे। हू ईद जे कपिड़नि ऐं जुतियुनि लाइ परेशान आहे। हा, उहो ख़ुदा जंहिंजी समूरी पैदा कयल काइनात ते अमीरनि जो नाजाइज़ कब्ज़ो आहे। मूंखे लॻे थो मुंहिंजो ख़ुदा बेसहारनि, लाचारनि ऐं बेवस बणिजी वियल मासूमनि जे मन में अमीक ख्वाब बणिजी लुची पियो, तरसी पियो। मुस्लिमीन हज़रात हिकु मख़सूस ॾींहं ते कपिड़नि ऐं जुतियुनि जी नुमाइश में मशगूल हूंदा आहिनि। खिलाणे खां भलो हुजणु खपे हा जूतो, हा मूं न खणे पर जूतो भलो हुजे। मूंखे ख़बर आहे त ही जंहिं रस्म जी दावा था कनि, उहा अॼु मार्केट जी घुर्ज बणिजी चुकी आहे। मार्केट जी ख़रीद व फ़रोख़्त जी सघ वधाइण लाइ हुक्मराननि ऐं मुल्हनि जी मिली भगत सां आबाद आहे। अगरि नंढड़ियुनि शयुनि जी ख़ुदा जो उन्ही सां वास्तो रहिजी वियो हुजे हा, त हिकु ॾींहुं साल में मसावात ऐं बराबरी जो बि हुजे हा। मूंखां उहे जहूर हथ नाहिनि विसरिया, मूंखां उहे अंधियूं अखियूं नाहिनि विसरियूं, जिन अलाए जे केतिरा ॻाढ़े झोॻो ॻाईंदड़ आवाज़ सां मूंखे सॾु कंदे चयो हो, अबा अच, हिननि नींगरियुनि खे दड़को त ॾे। आवाज़ पियो कनि अॼु अहिड़े सॻोरे ॾींहं ते, पोढ़ी मुही वरिन पुॼाणा, अञा मुयूं न थियनि ढापनि। मूंखे ख़बर हुई उहो ईद जो ॾींहुं हो ऐं सभु मुस्लिमीन हज़रात नुमाइश में मशगूल तन बदन हुआ। मूं उहो बि सम्झो पए त जेकर हिन वियल आऊं डाकू हुजा हा ऐं हिन पोढ़ी वजूद जे रूह में ज़ख़्मी ख्वाबनि जी साबियां ज़रूर बणिजी पवां हा। शायदि मुंहिंजे मन में वासो करे वेठल ख़ुदा त राज़ी थिए हा, जेको मशगूल जशन बुतनि में हो ई कोन। मूं हिकु पल हिकु लम्हो उहो बि महसूसु कयो हो, माण्हू जी खल लाहिण वारी नफ़्सियात जो आदि थी वियो आहे। हाणे इंसान ऐं इंसान जे अमंगनि जी ॻाल्हि करण बि हिकु बेहुदा मज़ाक थी पियो आहे। जॾहिं त ग़मगीन में शामिल करण हर को चाहे पियो, ख़ुशियुनि में शामिल करण शर्म आवरी सम्झी वञे पई। हिकु ॻाल्हि ॿाहिरि ॾाढी भली कंदा आहिनि मुस्लिमीन जी ईद जे मौक़े ते, ग़ुलाम क़ौमुनि जूं कहिड़ियूं ईदूं, पर वीचारा रुॻो तशरीह नाहिनि करे सघंदा। शायदि मूंखे अॼु चंद लफ़्ज़नि जी न्यापे में उहो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो हुजे। मुरझायल चेहरनि ते मुर्कनि सां वापसी जे जंग जारी आहे। बेशक ख़ुशियूं इंसाननि लाइ आहिनि, उन्हनि खे उहे हक़ हासिल हुजनि। उन्हनि हक़नि जी हसूल ख़ातिर ज़ंग लॻल ज़हननि खे छॾे करे हर उन माण्हू खे न्यापो लिखबो जंहिंजे मन में नंढड़ियुनि शयुनि जो ख़ुदा आबाद आहे। उनखे उहो यादि ॾियारबो त कंहिं उहद में तोखे हवाउनि सां कयल उहो वचन यादि आहे, जॾहिं माण्हू पंहिंजा सभु हथियार म्यूज़ियम में रखण जी ॻाल्हि करे, माण्हू पंहिंजी समूरी आज़ादारी तां हथु खणे ऐं फ़क़ति उहो महसूसु करे त ॿिया बि मूं जहिड़ा आहिनि, उन्हनि खे बि दिलियूं आहिनि, उन्हनि जा बि कुझु ख्वाब आहिनि जेके दुनिया ऐं काइनात जे वसीलनि सां लाॻापियल आहिनि।
हा, जंहिं ख़ुदा जो मुंहुं पंहिंजे पाण खे कमदार सम्झो, उहा सॼी मिल्कियत उन ख़ुदा जी आहे, कंहिं हिक जी बि नाहे। उन ते समूरनि जो बराबरि हक़ आहे, छो जो समूरनि खे ख़ुदा ख़लिकियो आहे। सो बसि असां सभु बराबरि आहियूं, कंहिंखे बि का फ़ोक़ियत हासिल नाहे त ख़ुदा जी हिन ठहियल धरती ते नाजाइज़ कब्ज़ो करे ऐं उनखे पाण पंहिंजे हथनि में संभालियूं, पाण पंहिंजे हथनि में संभालियूं।